सिंधु दर्शन सिंधु दर्शन गाने बजायूं बोली बजाई मुंहिंजो घर आहे हेतिरो साफ़ सुथरो सभु का शइ पहिरीं जॻहि ते पई आहे अरे आहे त मुंहिंजो घर अची विया था? कमाल आहे घर त ॾाढो साफ़ पियो लॻे अरे उहो त छॾियो तव्हां वरी मुंहिंजो चार्जर त कोन खणी विया आहियो न? त चार्जर ॻोल्हण जे चक्कर में घर जी सफ़ाई बि करे छॾी अथई तो वेरी गुड मतलब छा आहे तव्हांजो? मतलब कुछ न मतलब तू छो डिस्चार्ज लगी पई आई अरे भाई चार्जर कोने मुंहिंजो मोबाइल ही डिस्चार्ज आहे ओहो गलती थी वई ई वठ पंहिंजो चार्जर ॾिसां पई अॼुकल्ह तव्हां अहिड़ियूं ग़लतियूं करे करियो था अरे बाबा वो तो यही बस अरे पर हीअ मुंहिंजी वायर त आहे ई कोन अरे हीना जी वायर आ हीना केरु आहे हीना किथे रहंदी आहे छा कंदी आहे अरे मुंहिंजे ऑफिस में हिकिड़ी छोकिरी आहे जेका ऑफिस में स्टाफ में कमु कंदी आहे अरे पर मुंहिंजी वायर छो खणी वई मां पंहिंजो मोबाइल चार्जिंग जे लाइ रखियो हो ग़लतीअ सां एक्सचेंज में खणी वई मूंखे त लॻे थो तव्हां मोबाइल चार्ज कोन पाण खे चार्ज करण वेंदा आहियो रोज़ ऑफिस में पाण खे ई चार्ज करे ईंदा आहियो लॻे थो किथे शनीअ जो असर न थियो हुजे अरे मालकिन मां ॿुधो आहे शनि जेको आहे न मथे मां अंदरि वेंदो आहे ऐं पेरनि मां ॿाहिरि निकिरंदो आहे हाँ मालकिन मां बि त ॿुधो आहे अरे मुंहिंजा झूलण हाणे छा थींदो अरे मालकिन मां ॿुधो आहे कारी शइ कारो कपिड़ो दाण में ॾियण सां विपदा टली वेंदी आहे हा हाणे इहो बि आज़माइणो पवंदो हाणे तुंहिंजे मुताबिक़ मूंखे त मुंहुं बि कारो करणो पवंदो हाणे उल्टियूं ॻाल्हियूं पिया करियो मूंखे लॻे थो सोनू महाराज जे चवण ते शनि हाणे वधी वियो आहे मालकिन ईअं कजो कि हिननि सां उल्टो ई उल्टो ॻाल्हाइजो त पाड़े ई सिधी सम्झंदा हाँ शनि जी विपदा पारे निकिरी वेंदी हल चली निकिरो हितां ॿाहिरि न त तुंहिंजे मथां छॾी चाढ़ींदुसि तव्हां सभिनी गॾिजी करे न मुंहिंजो त दिमाग़ ख़राबु करे रखियो आहे उहा ई बि तबियत नासाज़ आहे छा थियो किथे शनि ओ मुंहिंजे चवण जो मतिलबु डॉक्टर खे ॾेखारियव डॉक्टर खे ॾेखारियो सभु ठीकु आहे तूं शांतीअ खे सॾु कर हिन में शांती जो कहिड़ो कमु आहे सुभाणे जो आहे छा चयव शांतीअ सां गॾु कुझु सम्झ में अचे पियो छा पिया चओ दिमाग़ तव्हांजो ठिकाणे ते आहे की न आहे अरे डॉक्टर चयो आहे घर वञी दवा खाई करे शांतीअ सां सुम्ही पओ अरे मुंहिंजल पहिरीं फोन त बंदि करो दवा त वठो अरे चरी उहो ई त चवां पियो मानी खाईंदुसि तॾहिं त दवा वठी सघंदुसि इन करे पियो चवां कि शांतीअ खे कोठीसि शांती असांजे घर में कमु करण वारी माई अरे मूं त ॿियो कुझु बि सोचियो मूंखे लॻे थो शनि तुंहिंजे मथां चढ़ी वियो आहे ही ॿई केॾा विया आहिनि अरे वाईफाई बंदि करो ऐं ॾिसो कमाल ओके अरे ही छा थियो शायद नेट बंद थी वियो हा मां ॾिसां थी हा हा वञ चलो कमाल मालकिन मानी खणी अचा हाँ खणी अच कमाल आहे जो ॾींहुं वेठा आहिनि वाईफाई ते छो अॼु हिकु ई भाॼी ठाही अथई सफ़ाई कंदे कराईंदे हिकु ई भाॼी ठाहे सघियसि न सैलेड न रायतो न पापड़ कुझु बि कान ठाहियो तव्हांखे लॻी आहे सलाद जी
सॼो ॾींहुं चार्जर जे चकर में ॿियो को बि कमु करे कोन सघियसि। हेॾी थकल आहियां उहो ॾिसणु कोन थो अचे तव्हांखे? मानी कीअं ठही आहे? वेरी टेस्टी। छा चयो मालिक? मुझो मानी ॾाढी सुठी ठही आहे। पनीर त निरालो आहे। जी तो करे ठाहिण वारे जा चुमे वठां। छा चुमंदा? अरे हथ ॿियो छा? मालिक ही पनीर त मालकिन ठाहियो आहे। छो अॼु तुंहिंजा माइट आया आहिनि छा? तव्हां छा सम्झो आहे? जॾहिं ख़ाली माइट ईंदा आहिनि तॾहिं सुठी मानी ठाहींदी आहियां छा? अॼु हूअं रोज़ सुठी मानी ठाहींदी आहियां मां। हाँ सॉरी। ओह अरे वाईफाई ऑन कर। हाँ क्या करिया? अरे याद आयो अॼु अमर जो बर्थडे अथव। साल में घणा बर्थडे मनाईंदो आई? अरे न मां उहो अमर आहे न जेको दिल्ली वारो उनजी पई ॻाल्हि करियां। अच्छा उनखे न मूं फोन कयो आहे, तव्हां बि करे छॾिजो प्लीज़। कयास तो भाई कयास। अरे अरे सुमणो आहे कि ना? किथे पई घुमी सॼो ॾींहुं? अरे हू लव बर्ड त सुमन पहिरीं सॼे ॾींहुं मोबाइल ते लॻा पिया। अच्छा एक ॻाल्हि त ॿुधाए, ही जेका वॾा माण्हू थींदा आहिनि उन्हनि खे केतिरो प्यार मिलंदो आहे? छा चरियुनि जहिड़ी ॻाल्हियूं पे करी? न ॾिस, हिकु त मोबाइल वारी जो प्यार, ॿियो वरी घर वारी जो प्यार। मालकिन पाराईंदी तोखे जूतनि जो हाल। न मां त पुछां पियो कि असीं कॾहिं सुम्हंदासीं भई, कॾहिं सुम्हंदासीं? अरे मालिक सुमन पहिरीं सॼो ॾींहुं वाईफाई ते व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक। अरे हू सुमन था, असीं खाऊं पोइ असीं सुम्हूं, सम्झनि कान था। तूं हिकिड़ो कमु कर, जेको वाईफाई वारो बटन आहे न उन्हनि खे ऑफ करे अच, पोइ ॾिसई मज़ो। अच्छा वञ। मालिक ॿियो कुछ खपे छा? न ॾिठई? हाणे समझ में आयो? यही ना कि निंड अखियूं बंदि करण सां न, वाईफाई बंदि करण सां ईंदी आहे।